अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर पेश करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में उलमा इकराम जा अहम बयान। सिलसिलो आहे ज़िक्र मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज़ीज़ भाइरो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत कीअं कयूं? हिन सवाल जे जवाब जी ज़रूरत हर मुसलमान, हर अहल ईमान खे आहे। हिन जो जवाब प्यारे पैगम्बर पाण इरशाद फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमाइन। तव्हां मां केरु शख़्स उन वक़्त ताईं मोमिन नथो थी सघे जेसि ताईं मां उन जे नज़दीक, उन जे वालिदैन, उन जी औलाद ऐं दुनिया में तमामु माण्हुनि खां वधीक महबूब न थी वञा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत अल्लाह तबारक व तआला जी इबादत आहे। इन करे अल्लाह तबारक व तआला जी इबादत, अल्लाह तबारक व तआला जी शरीयत ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं ॿुधायो आहे, ईअं असांखे प्यारे पैगम्बर सां मुहब्बत करणु घुरिजे। इन जी हिकु आला मिसाल सैयदना उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु के जॾहिं उन्हनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो त ए अल्लाह जा रसूल, मूंखे अवां दुनिया में तमामु शयुनि खां वधीक महबूब आहियो सवाइ मुंहिंजी जान जे। अल्लाह जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे जवाबु ॾिनो, ए उमर इब्न ख़त्ताब, वल्लज़ी नफ़्सी बियदिही, क़सम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, तूं ओसी ताईं मोमिन न थींदे जेसि ताईं मां तोखे तुंहिंजी जान खां वधीक महबूब न थी वञा। सैयदना उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु चवणु लॻा, ए अल्लाह जा रसूल, क़सम आहे उन रब जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, अॼु खां पोइ तव्हां मूंखे मुंहिंजी जान खां वधीक महबूब आहियो। प्यारे पैगम्बर उन्हनि खे जवाबु ॾिनो, अल आन या उमर, ए उमर, हाणे तूं कामिल मोमिन थी वियो आहीं। हिन हदीस जी शरह में इमाम कुर्तुबी रहमहुल्लाह लिखे थो त हिन जो मतिलबु इहो आहे त इंसान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत एतिरी करे जो पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजी ख़्वाहिशात, पंहिंजा नज़रियात सभु कुझु प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर्बान करे छॾे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं उन्हनि जे दीन जे लाइ अगरि पंहिंजी जान खे बि क़ुर्बान करिणो पए त इंसान उनखे क़ुर्बान कंदो, तॾहिं वञी हू कामिल मोमिन थींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत कीअं कजे? अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत जे ज़रिए। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में हिन मुहब्बत जो जवाबु ॾिनो ऐं क़यामत ताईं ईंदड़ मुसलमाननि जे लाइ हिकिड़ो नमूनो ऐं हिकिड़ो उसूल ठाहे छॾियो। उहो इहो त मन युतिअल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाह अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन। जेको इताअत कंदो अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी, उहो इंसान उन्हनि माण्हुनि सां हूंदो जंहिं ते रब्बुल आलमीन जो इनाम आहे, जेके नबी आहिनि, सिद्दीक़ आहिनि, शुहदा ऐं सालिहीन आहिनि। त जेको इंसान इताअत कंदो अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी, उहो क़यामत वारे ॾींहुं ऐं जन्नत में प्यारे पैगम्बर ऐं नबीअनि, सिद्दीक़नि ऐं शुहदा सां गॾु हूंदो। अज़ीज़ भाइरो, प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत कीअं कयूं? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एहतिराम, अवां जी तौक़ीर, अवां जी ताज़ीम ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़वाज मुतहरात ऐं अहले बैत ऐं सहाबा किराम जो एहतिराम ऐं उन्हनि सां मुहब्बत करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे जंहिंसां नबी करीम जी मुहब्बत न पर अल्लाह तबारक व तआला जी मुहब्बत बि हासिल थिए थी। अल्लाह तबारक व तआला पाण फरमाए थो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि खे चओ, अगरि तव्हां अल्लाह सां मुहब्बत कयो था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कयो, अल्लाह तबारक व तआला तव्हां सां मुहब्बत कंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत सां असांखे छा मिलंदो? हिकिड़ो सहाबी प्यारे पैगम्बर जी मजलिस में हाज़िर थियो ऐं चयाईं, ए अल्लाह जा रसूल, क़यामत कॾहिं ईंदी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे जवाबु ॾिनो, तूं इहो ॿुधा त क़यामत जे लाइ तो तयारी छा कई आहे? हू चवणु लॻो, मूंखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मुहब्बत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे जवाबु ॾिनो, अल मरउ मअ मन अहब्बा,
इंसान क़यामत में ऐं जन्नत में उन्हनि सां हूंदो जंहिंसां हू मुहबत कंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कीअं कयूं? रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अव्हां जे दीन खे पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजे मुआशरे, पंहिंजे घरनि मथां लागू करे ऐं पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जा तमामु मराहिल प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं शरीयत मुताबिक़ गुज़ारे असां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मुहब्बत हासिल करे सघूं था। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे प्यारे पैगम्बर जी मुहब्बत, इताअत ऐं इत्तिबा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुब्हानक अल्लाहुम्मा बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैक। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।